चाची जेकर जबल हिते नाहे पहुतो त पोइ वयो त केॾां वियो कंहिंजे दर वञी पनाह वरतई। अबा परेशान न थी, अल्लाह ख़ैर कंदो जबल जे सिर ॾांहुं। चाची ही मोर नज़र न पियो अचे। मोर भी तव्हां जे तरफ़ निकिरी आयो आहे। हाँ असां तरफ़? हाँ पुट। चाची मूंखे हिन वक्त ही वापस वञणो पवंदो। रात जो सफ़र कीअं कंदे? रात हिते रही पव, सुबुह सिज उभरे निकिरी हलियो वञजाए। न चाची न, सुबुह ताईं देर थी वेंदी ऐं मां नथो चाहे त जबल खां पोइ मोर बि वलीदाद वारनि जे वर चढ़ी वञे। मां मोर खे ॾाढो समझायो पर जिद करे निकिरी पियो। तव्हां जो आसरो हुयसि, तव्हां भी अची हिते निकिता आहियो। जबल जो त को ॾस पतो ई कोन्हे को। इन्हीअ करे त चवां थो चाची हिन वक्त मुंहिंजो वञणु लाज़मी आहे। सिज निकिरण सां ई मोर सां वञी मिलंदुसि, बस दुआ करे छॾिजांइ। पुट हाणे त मूंखे भी ख़ौफ़ रहंदो। मोर मिलई न उनखे वठी अचिजांइ, मूंखे मुंहुं ॾेखारजांइ, न त मूंखे भी आराम कोन मिलंदो हाणे। हाँ चाची दिल जाए कजाए। अरे तू माराइंदे अजायो मुंहिंजी भी खल लाराइंदे। अरे तोखे खल आहे किथे तुंहिंजी लाही त अचजा। असांजूं इज़तूं खतरे में लॻी पयूं न, तूं डिॼी थो अच पुछा। बाबा इज़त खतरे में आ, तॾहिं त तोसां गॾियो थो वठां न त मूंखे लाचार आ। अची विया केरु? रेहू ॾिस पात्र साम्हूं आहिनि। हाय तो मूंखे छत भिराई सां मिलण कोन ॾींदा। छत भिराई। अरे 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 टुक न त खल लाहे छॾींदा। ॿुधाई नथो, इहो नथो ॿुधाई त तूं मूंखे मारी छो थो? पुछण जी ज़रूरत नाहे। जॾहिं तुंहिंजी पुठीअ तां खल लाहींदुसि पोइ तूं मूंसां कूड़ कोन ॻाल्हाईंदे। कूड़ मां हाणे बि कोन ॻाल्हाईंदो रुस्तम। कूड़ ॻाल्हाए मूंखे मौत खे दावत न आहे ॾियणी। त पोइ ॿुधाए रब्बू ऐं राणी किथे आहिनि? रब्बू ऐं राणी रुस्तम रुस्तम इन्हें मुझे को बि ॾोह न आहे। खुदा जे वास्ते मूंखे माफ़ी ॾे रुस्तम, मूंखे माफ़ी ॾे। अरे तूं पुलिस वठी असांजे दर ते आहे, अञा चवी थो त मुंहिंजो को बि ॾोह न आहे? हाँ अञा चवी थो त न आहे। हाँ न आहे तुंहिंजो, न आहे तुंहिंजो, न आहे तुंहिंजो। हाँ न आहे तुंहिंजो, न आहे। मोर जेतिरो जल्दी थी सके हितां वापस हलियो वञ, छो त वलीदाद वारा पंहिंजे होश में न आहिनि ऐं मां अकेलो तुंहिंजी हिफ़ाज़त नथो करे सघां। आयो आहियां त शेर खान सां मिलण खां सवाइ वापसि कोन ईंदुसि। शेर खान तव्हांजे तरफ़ निकिरियो आहे। जॾहिं ख़बर पवंदसि न त मां हिन तरफ़ निकिरी आयो आहियां त वापसि हेॾां मोटी ईंदो। मूंखे शेर खान जो हिते ई इंतज़ारु करणो पवंदो। जबल तव्हांखे ओॾां न मिलियो? मां अॻ में हेॾां निकिरी आयो आहियां। जेकॾहिं जबल घर वियो हूंदो त शेर खान हुन सां ज़रूरु मिलंदो। ख़ुदा कंदो यार, मूंखे त गिणती थी पई आहे। मुराद जबल एतिरो कमज़ोर न आहे जो वलीदाद वारा उनखे मारे सघनि। ख़ुदा कंदो त जबल खैरियत सां हूंदो।
न पुट वखर वठी अचां मानी खाई पोइ निकिरो। प्रभु तो मता रियात कर सघां थो तो सकाम दुश्मनी कान्हे का तूं जे चाहीं त तोखे आज़ाद करे सघां थो। जानू जेकॾहिं तुंहिंजी असां सां का बि दुश्मनी न आहे त पोइ राणी ऐं छोरीअ जो नालो ई न वठ। हिनखे तेसीं आज़ाद न कंदासीं जेकी वली दादा वारा अरबेलीअ खे आज़ाद न कंदा। घर जी इज़त खे गैरनि जे हथनि में छॾे मां नथो वञी सघां। जानू ओए तुंहिंजो हितां लाश वेंदो लाश। हल मूंखे मारे मुंहिंजो लाश मोकिले छॾियो बाक़ी जेकॾहिं घर जी इज़त खे हिते छॾे मां घर वापसि वयुसि न त सौट खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि। तो सागर छोरीअ खे छॾियोसि न त रेस जे साम्हूं पोइ मुंहुं ॾेखारण जहिड़ा कोन रहंदासूं। असांजी दुश्मनी तोखे ॾाढी महांगी पवंदी। धमकी न रबू धमकी न। तूं जेको पंहिंजे पेरनि ते बीठो आहीं न इहा असांजी भलाई आहे तोसां असांजी। असांजा नंग कढी हिते अची बीहारिया थो छा तव्हांजी भलाई आहे? अंक तव्हांजा न आहिनि ये वली दादा जी भेण आहे। वली दाद सां गॾु मुंहिंजे सौट जी इज़त आहे। मुंहिंजे सौट जी इज़त थी न त मुंहिंजी भेण ऐं भेणनि मथां फायर सिर कुर्बान करे छॾींदा आहिनि। अकबर तव्हांजी भलाई इन्हीअ में आहे त मूंखे मारे छॾियो। जेकॾहिं मां हितां ज़िंदा वापसि वयुसि त तव्हां ज़िंदा कोन बचंदो। कॾहिं मूंखे मार करे तूं त ज़िंदा वञी सघी न छो त जानू चिन ते चिन मारे या खाराई त तोखे त मारी मारिया। मूं तोखे पहिरियों ई चयो हो हूं एतिरो गंदो थी नथो सघे। पर हिन ज़ालिम जी असां सां कहिड़ी दुश्मनी? भाॼे ई राणीअ खे इन्हीअ करे अगवा करे विया आहिनि त उहा वली दाद जी भेण आहे। उन सां गॾु मुंहिंजी ज़ाल मुंहिंजी इज़त आहे। बहावल खान जहिड़े ज़ालिम खे अहिड़ी सोच किथे। चाचा मां वञा थो वञी बहावल खान सां ॻाल्हायां थो। कोन मञी थो बाबा कोन मञी थो। बहावल खान में माण्हूअ जी शनास ई कान्हे। हू वॾो पुछड़ो इंसान आहे वॾो पुछड़ो। तोखे त यादि हूंदो न मां वियोसि हुन सां ॻाल्हाइण जे लाइ पंहिंजे तंडे ते घुराए मुंहिंजी बेइज़ती कई। ॻाल्हाइण खां सवाइ ॿी का वाट बि नाहे अता। मां जेकॾहिं ॻाल्हियुनि ज़रिए बहावल खान न मञियो त पोइ मजबूरन असांखे हथनि में हथियार खणणो पवंदो। पोइ मरंदासीं या मारींदासीं बाक़ी बहावल खान वटि घर जी इज़त कैद हुजे। असां बेग़ैरतनि जियां घर जी कुंड में वेही रहूं। ए पुट मां भला तो न चाचा तव्हां हिते घर वेहो। हूअं बि बहावल खान तव्हांजी ज़बान कोन सम्झंदो। उन सां छा ॻाल्हाइणो आहे इहो मां खूब ॼाणियां थो। अता किथे राणी सां गॾु रुस्तम खे बि न बंदि करे छॾे। अजय अञा एतिरो अंधेर कोन्हे। बहावल खान महाराणी कई आहे। जेकॾहिं ॻाल्हियुनि ज़रिए न मञाई न त कोर्ट कचहरी में गेलींदो सांस। असीं ग़रीब आहियूं ऐं जेकॾहिं हू रेसा त पंहिंजी जॻह ते बाक़ी असांजा नंग कढंदो त छा असीं हुनखे माफ़ करे छॾींदासीं? जबल घर में भी कोन है हिते भी कोन है वयो त आखिर केॾांहुं वियो? अल्लाह इन शख्स त असांखे परेशान करे छॾियो। शेर खान थी सघे थो त कंहिं मुसीबत में हुजे। जबल मथां वली दाद हमलो ज़रूर कयो हो पर असां वक़्त ते पहुची वियासीं। सिज लथे ताईं असां वली दाद वारनि खे रोके रखियो
असांजे पहुचण खां पोइ बि वलीदाद वारनि सां फायरिंग जी ॾे वठि थींदी रही, पर मोर जबल जे तरफ़ां को बि फायर न थियो। थी सघे थो जबल ज़ख़्मी थी पियो हुजे ऐं इलाज लाइ केॾांहुं निकिरी वियो हुजे। नियापो त करे सघे पियो न, हाँ? उहो बि कोन कयो अथई। शेर खान थी सघे थो उन सां अहिड़ो माण्हू ई न हुजे जंहिंसां हू नियापो करे। मोर किथे रब्बू ऐं रुस्तम वारनि जे तरफ़ त नाहे निकिरी वियो। उन तरफ़ रुख न कंदो, छो त ओॾां बहावल खान ऐं पुलिस जो पूरो ज़ोर आहे। इहा तोखे मूंखे न, पर इहा जबल खे बि ख़बर आहे। मोर को अहिड़ो शख्स या उन सां उनजो को वास्तो जंहिंखे मां न सुञाणींदो हुजां। थी सघे थो त मोर तुंहिंजे ज़हन में हुजे। केर तो थी सके, केर तो थी सके, आखिर कंहिं तरफ़ निकिरी वियो हूंदो। तोसां घायल घड़ियूं कॾहिं बि कोन विसर। दादली वक़्त साथ ॾिनो न, तुंहिंजी हाज़िरी भरींदो रहंदुसि। मूंखे तुंहिंजो इंतज़ारु रहंदो जबल, पर मूंखे लॻे थो त तूं हितां वञण खां पोइ मूंसां मिलण लाइ वापसि कोन ईंदे। दादली मां भला तोखे कीअं थो विसारे सघां? तूं पंहिंजी दुश्मनी में गुम थी वेंदे ऐं मूंसां मिलण जो वक़्तु तोखे किथे मिलंदो? पंहिंजनि लाइ वक़्तु कढणो पवंदो आहे। हाणे त ॼण मां तुंहिंजी थी वियसि। दादली ठीकु आहे, मां हलां थो। जबल जी जबल, ये मुंडी मूं तुंहिंजे लाइ आंदी आहे। हीअ मुंडी तोखे मुंहिंजी यादि ॾियारींदी रहंदी। पंहिंजे हथनि सां पाराईंदीअ कोन? ठीकु आहे दादी, मां बहावल खान, सिंध जाओ पुट कॾहिं बि किरियल हरकत न आहे कंदो। जहिड़े तरीक़े सां तो तहज़ीब जी लताड़ कई आहे। ज़बान संभाले ॻाल्हाए रुस्तम। ही मुंहिंजो ॻोठ आहे, मुंहिंजो तॾो आहे। मक़सद इहो न आहे त तूं तॾे जो ग़लति फ़ाइदो वठी। जेकॾहिं तूं पंहिंजे तॾे जे क़ैद में आहीं त पोइ इन्हनि गिदड़नि जे पारे खां अकेलो निकिरी अच मोर खुलियल मैदान ते, त तोखे ॿुधायां पराए नंगनि में हथ विझण जो अंजाम छा थींदो आहे। नंगनि जी लताड़ पहिरियों तव्हां कई आहे, मां न। वलीदाद जी ग़लतीअ जो इल्ज़ाम तूं असां मथां नथो ॾेई सघीं। मूं बि वलीदाद जी भेण खे अगवा कयो आहे। वलीदाद जी भेण पहिरियां हुई, हू हिन वक़्तु मुंहिंजी निकाह बदल ज़ाल ऐं मुंहिंजी इज़त आहे, ऐं मां पंहिंजी इज़त सरेआम बदनाम थियण कोन ॾींदुसि। उहा सरेआम बदनाम थी चुकी आहे ऐं हाणे जे हिन बदनामीअ खां बचणु चाहे थो त वञी हुन छोरीअ खे तलाक। बहावल खान, बस बनियन ऐं बनियन त असां सिर ॾिण सिकिया आहियूं। जेकॾहिं तूं चईं थो तलाक, त पोइ तलाक मूं पंहिंजी ज़िंदगीअ खे ॾेई छॾियो। मौत जो कफन पंहिंजे सिर सां ॿधी जल्दी तुंहिंजे दर ते
मोटी तो जेतरो बपारो बिहारणो थई न बहावल खान बिहारे चन सभिनी जा लाश लताड़े तुझे सीने जे मथा पंहिंजा कदम रखी ऐं पंहिंजी इज्जत खे वठी वेंदुसि सिर्फ़ अॼोके ॾींहं जी मोहलत अथई जेकॾहिं बचण चाहीं थो त शाम ताईं रब्बू ऐं राणी घर पहुचण घुरिजनि न त ॿिए ॾींहं जो सिज तव्हांजो वजूद मिटाए छॾींदो बहावल खान मूंखे तुंहिंजो इंतजार रहंदो तो जहिड़े कीड़े खे मारण लाइ मूंखे हथ जी ज़रूरत न आहे तो जहिड़नि कीड़नि खे त मां पंहिंजे बूट जी खड़ीअ सां ई उन्हनि जी मोढी जिथे छॾींदो आहियां मोटण जी ग़लती बि न कजां न त नाक पीस जी वेंदे इहो कम रुस्तम जो आया था रुस्तम जो छो त हिन वक्त राणी उनजी इज्जत ऐं नंग आहे ऐं मां रुस्तम जे नंग ख़ातिर पंहिंजी इज्जत फावल खान जे हवाले कॾहिं कोन कंदुसि कहिड़ो रिश्तो आहे हाँ अरबेलीअ सां तुंहिंजो रिश्तो कहिड़ो आहे अरबेली त रबुअ जी ज़ाल आहे उन्हनि जो निकाह थियल आहे जेकॾहिं अरबेलीअ खे रेस जे हवाले कंदुसि त बदनाम रबुअ जी इज़त थींदी तुंहिंजी न रब्बू ऐं अरबेली जो निकाह हिकु धोखो आहे अदा धोखो देखे मां कबूल नथो कयां तुंहिंजे क़बूल करण या न करण सां कहिड़ो फ़र्क़ु थो पए मार बेली खे वठी थो वञा ॾिसां त मूंखे केरु थो रोके रोकणो अथई त रोके ॾेखार मसात अदा खे समझाए किथे ई न थे जो मां अरबेलीअ जे इश्क में अदा वॾे जी इज्जत करण सारे में बस तूं हिन छोरीअ जे करे पंहिंजे वॾे भाउ जे मथां हथियार सिधो कंदे हथियार सिधो कर हथियार सिधो मजबूर न कर ना मुझे मजबूर न कर यकीन करीन अरबेली का सवा मां पंहिंजो वजूद ही नथो समझा मां पंहिंजो वजूद जेकॾहिं मुझो फैसलो भी बुझ गोली हणी थई हणी छॾ बाक़ी मां बेगैरतन जियां अखियूं पूरे पंहिंजी भेण जो तमाशो ॾिसी नथो सघां अदा गोली हलंदी जरूर हलंदी तो मथा न मां पंहिंजे पाण खे ख़तम करे छॾींदुमि
बोला ना, अरे तू तो सफा बारी बारी तू बार बाहर है बिस यार, तू कटे नहीं अजगाटी यार पहली तुझी आ आई तुझी राधी जे करे ता भी नहीं जे करे मुके पाजी जान जो नजरानो दियाड़ो पियो न नहीं चली तुस पर जड़ी अखा वठी तहां के जुदा करण जो कदे को न सोची तुस कदे को न सोची तुस यार जबल तो के असां किथे किथे न ॻोल्हियो तो त असांजो साह हुई कढी छॾियो हो। भला ईअं थींदो आहे इहो न सोची त असां केतिरा परेशान हूंदासीं। मां शौक़ सां कोन वियो हुयुसि, इहो हिकु इत्तेफ़ाक़ हुयो। शाबस आहे चाचे वरियाम खे, जेकॾहिं वक़्त ते अची हू मुंहिंजो सहारो न थिए हा त थी सघे थो मां बलिदादा वारनि जो रुख चढ़ी वञा। इहे भलायूं आहिनि उन भले माण्हूअ जो जेको वक़्त ते अची मूंखे सहारो ॾेई पंहिंजे घर वठी वियो ऐं ॾींहं राति मुंहिंजी ख़िदमत कया। इहे बि मालिक जा एहसान जो तूं अची वए, इन खां वधीक असांखे ॿियो छा घुर्जे। निमाणी तू या लठ अजाई खईया, हुननि पौड़ियुनि में एतिरो साह ई कोन्हे जो असां सां पुछी सघनि। पौड़ियूं ॾिसी भुलिज न भुलिज, इहे 25 ते आयूं न असांखे वतन असांजी खल लाहे छॾींदियूं ऐं मुंहिंजी पुफी वॾी ॾाइण अथई ॾाइण जिन पोने खां टिजंदा अथई। हेॾे ॻाल्हि त ॿुध, तूं इहो न्यापो ॾेई कंहिंखे आई हिन महिल ताईं ख़बर त कोन आई। मूंखे हमज़ो मिलियो हो, उन्हे खे चयो हो जॾहिं हमज़ो ई हिते नथो अचे त ख़बर वरी किथां ईंदो। अच्छो मोहा तुंहिंजे हिन हमज़े जो। हमज़े ऐं ख़बर खे छॾे इहो सोच त इन छोरनि खे कीअं काबू कयूं। तूं बि वॾे जुग जी आहीं माई, कुझु दिमाग़ वेढ़ाए दिमाग़, को अहिड़ो कमु कयूं जो रईस जे अॻियां इहे ॿई छोरियूं ॾोही साबित थियनि ऐं पोइ पाण वरी हुकुमरानी। बस हाणे बस, तो बि वाह जा सुर पखेड़िया आहिनि। तूं छा थी सम्झे पई त हिते रहंदासीं ऐं असांखे माफ़ी मिली वेंदी? न, इहो सोचे त हितां भॼी कीअं निकिरूं जो जान बचे। इन्हनि छोरनि जे हूंदे पंहिंजा इहे ख़्वाब पूरा कोन थींदा। इन्हनि छोरनि जो बिलो मां पाण ई थी कयां पई, बाक़ी तुंहिंजो हाल कोन्हे। रबी का वाटई कान्हे, बहावल खान खां माण्हू छॾाइण एतिरो आसान नाहे। तूं मुंहिंजी सलाह वठ, सूबेदार ते ज़ोर रख। चाचा इहो कम सूबेदार जो आहे ऐं पुलिस बि बहावल खान जे चवण में आहे, पोइ असांजी किथे मञंदा? जेकॾहिं मिंथ मेड़ ऐं ॾाढ सां नथो मञे न त भलो साईं खणी वञोसि। भाॼई असीं उन ज़ालिम इंसान ॾे भलो साईं खणी वञूं जंहिंमें माण्हूअ जी शनास ई कान्हे, उहो भले साईं खे मञींदो। अमां बहावल खान में जेकॾहिं इंसानियत हुजे हा न त अहिड़ो कम ई कोन करे हा। ॿियो को चारो बि न आहे पुट, छा कंदो अहिड़े ज़ालिम खे? माठ करे त अमां असां बि कोन वेहंदासीं, कुझु न कुझु त करणो ई पवंदो न। पुट जेको कदम खणी न त सोचे समझे कदम खणजाए। किथे ईअं न थिए जो रब्बू ऐं राणीअ खे छॾाइण जे चकर में तूं पंहिंजी ज़िंदगी न विञाए वेहीं। चाचा जेकॾहिं नंग बचाईंदे मौत आयो न त ॾुख कोन थींदो। अलाह ई न कंदो पुट, जेकॾहिं तोखे कुझु थियो त मुंहिंजो छा थींदो? अमां तुंहिंजूं दुआऊं मूंसां गॾु आहिनि, मूंखे कुझु बि कोन थींदो। अलाह कंदो त सौट खे ई राणीअ खे छॾाए ईंदुसि। चावधी विया थिया पंहिंजा परावा, पंहिंजा परावा, पंहिंजा परावा, पंहिंजा परावा। इहो सुर घोड़ा वञे दिल खे खायो ले छो साखे अले
छो असांखे नथा हाण पायो इहो सूर घोड़ा वञे दिल खे खायो अले छो असांखे नथा हाण